चंद्र चोॾींहं रात जा भली तू सौ सौ करी सिंगार। सुभान अल्लाह, डरी आया अञा मज़ो नाही। चंद्र चोॾींहं रात जा भली तू सौ सौ करी सिंगार, पर पहुचे न मुझ पिरीअ खे तोड़े हिला करी हजार। तुझी सब जमार मुझे दिलबर जो दम हिकड़ो। घटाई तो चवे चंड्र चवाई सच जे मुठो मूर न भाई। कॾहिं उभरी थोड़ो कॾहिं उभरी गच, तोड़े बरे तुझे मुंह में मच मट न भायाई। पिरिय मोहम्मद जे चंड्र तुझी ज़ात मूं पाड़िया न पिरिय सां तू अछो मंजरात मुझो सजण हरदम सोझरो। अज 8 फरवरी 2026 मदरसा अनवारुल उलूम हमादिया में गोठ मरहूम हाजी अब्दुल गफ़ार खान सरदार इंदड़ साहब जे में सालियानी जलसे में पंहिंजे बिरादर पंहिंजे मोहसिन भा मौलाना शोएब अहमद इंदड़ साहब जी हुकुम जी तामील कंदे ऐं मुफ्ती बशीर अहमद साहब जी दावत ते तमाम दोस्तन जी ज़ियारत जो रब से मौक़ो नसीब फरमायो। ऐं खुश नसीब ऐं भागन वारा हो जो अल्लाह तव्हां खे चूंडियो। ऐं तव्हां असां खां वधीक सुहिणा हसीन जमील पैसे में ताक़त में ॿिया बि घणा हूंदा, पर तव्हां भागन वारा हो। चओ अल्हम्दुलिल्लाह जो अल्लाह हिन सोहणे जी महफ़िल हिन जी कचारी हिन जी ज़ियारत नसीब कराई अथव, जंहिंजो पढ़ण ऐं ॿुधण त वॾो सवाब आहे, पर 1.25 लख नबियनि जे ताज नबी फरमायो जंहिंजी ज़ियारत करण सां रब बाननि जा सगीरा गुनाह माफ़ करे छॾी। ऐं जेके क़ुरान जे इश्क में आया हो थोड़ो वेझा सुरी अचो ते खाली मैदान बचियल भरिजी पवे। हिन जा आशिक सुरी अचनि, बाक़ी पंहिंजी जाइ ते वेठा हुजनि ता त पक पवे त क़ुरान जा दीवाना कहिड़ा आहिनि। ऐं स्टेट ते मौजूद असांजी दरगाह हालेजी शरीफ जा चश्मो चिराग साईं गुलामुल्लाह हालेज भी अल्लाह उनकी ज़िंदगी में उम्र में बरकत अता फरमाए, उहे भी मौजूद आहिनि। ऐं इंशाअल्लाह वलियन कामिलन बुजुर्गन जी तव्हां खे अनकरीब सभिनी जी ज़ियारत थींदी। थोड़ो वेझा सुरी अचो, जेॾा वेझा ईंदो एॾी रहमत वेझी थींदव। मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे आशिकन जो जलसो है प्रोग्राम मिठे मोहम्मद जे दीवानन जो आ। चवनो सुभान अल्लाह। ए महीनो शाबानुल मुअज्जम महीनो थव, अॻियां महीनो अचेव थो रमज़ान। चवनो सुभान अल्लाह। तयारी कई थव न? ऐं इंशाअल्लाह चो रमज़ान जे रोज़न रखण जे लाइ बि असां तयार वेठा आहियूं। चो मुड़ुस माण्हू थी रमज़ान सां मल्हाईंदासीं। हिकिड़ो पे मूंखे चवेसि हेल त मज़ा आहे न। मां चयो कहिड़ा मज़ा आहिनि कि रमज़ान थधड़ी में थो अचे। पोइ चङा भला मुसलमान थधि में बि रोज़ा नथा रखनि। इहा आहे या मां ग़लति थो ॻाल्हायां? हेॾो मुंहिंजो सुहिणो अली, मुंहिंजो दिलबर अली, मुंहिंजे पाक मुहम्मद करीम मिठे मुहम्मद जो न्याणो अली सोहणे नबी जी ख़िदमत में आयो। अर्ज़ करे तो सोहणा मूंखे दुनिया में 3 शयूं वणंदियूं आहिनि। साईं फरमाया अली कहिड़ियूं 3 शयूं वणंदियूं थी? फरमाया ख़िदमतु लिज़ईफ़ वस्सौम बिस्सैफ़ वज़रब बिस्सैफ़। चवण सुभान अल्लाह। पहिरें नंबर ते मेहमान मुंहिंजे दर ते अचे, मां मेहमान जी ख़िदमत कयां। असां वरी मेहमान आयो हली अहिड़ो चहिरो ॾेखारींदो जो 7 ॾींहं मेहमान हे रस्तो ई भुली वञे। ये कावड़ो बैठो हूंदो। अली तो फरमाए मेहमान अचे मां चेहरे के एड़ो रखा था त चेहरो दिसी थक लही वने। चो अली अली आ शेर जलिया, चो हक जो वलिया। असा मुसलमानन जो अली इमाम आ, जको अली के न मने वडो बेईमान आ। सुभान अल्लाह ही नथा कयो। या त सुबह का वठी मौलविन ता के सुभान अल्लाह जो सवाब न बुधरायो आ। वाक़ियो अचे तो एकड़ो बुजुर्ग अल्लाह जो वली ही कब्रिस्तान मां पियो वने। ऐं तहां भी कब्रिस्तान जो गुज़र कंदा कि सुभाणे असां खे भी हिन में वञणो आ। ऐं हिकिड़ी क़बर मां क़ुरान जो आवाज़ ॿुधण में आयो। अल्लाह साईं कॾहिं कॾहिं पंहिंजनि ॿारनि खे इहे मंज़र अखियुनि सां ॾेखारींदो आहे।
मथो भी करे कबर वारे सां ॻाल्हाई चयो ओ कबर वारा केतिरो अरसो तोखे कबर में थी वियो आहे? 1000 साल गुज़री विया आहिनि। जे घणा ख़तम पढ़िया अथई? जे अरबे खरबे ख़तम पढ़िया अथऊं। जे तूं वॾे भागन वारो आहे, नसीबन वारो आहे जो कबर में भी क़ुरान थो पढ़े। जे मां भागन वारो न आहियां जियारा, तूं भागन वारो आहे। मां जेतिरो नेकियूं कयूं अथमि ज़रे जो भी मूंखे फ़ाइदो नज़र नथो अचे। जे तूं वधीक न मूंखे हिकिड़ी सुभान अल्लाह जो सवाब ॾे। मां जेके ख़तम पढ़िया आहिनि तुंहिंजे नाले थो कयां। मालूम थियो त मरण खां पोइ केतिरियूं बि नेकियूं कंदे कम जूं नथी। अॼु नेकी कर, इहा तुंहिंजी कम वारी आहे। अञा मज़ो नाहे। अॼु सुभान अल्लाह कंदे मरण खां पोइ हिनजो नतीजो ॾिसंदे। अजीज दोस्तों, मुझा प्यारा भाइरो, मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम जो यार सोनो अली फरमाए तो पहले नंबर ते मेहमान अचे त मां मेहमान जी खिदमत कयां, दस्तरखान कुशादो कयां। चो अली सखी हो, असां वरी मेहमान ईंदो मानी अॻियो रखी अब अचे। जे हूंदो शर्मिलो चवंदो बसि साईं खोड़ा। ईअं न, मेहमान को पुछबो नाही, मेहमान को पुछबो नाही। मां हिकिड़ी जॻह ते हुयमि, मां हिकिड़ो माण्हू हुयुमि, हिकु मूंसां ॿियो हो, दस्तरखान ईअं भरे छॾियो। मां हुनखे भाई एॾी मानी छो रखी अथव? मूंखे चईंसि असांजो रिवाज आहे, भली मेहमान खाई थकिजी पवे, मानी बची पवे, वापसि खणी असां बचनि खे खाराईंदा आहियूं। असां वरी हारे छॾींदा हूं, नफ़रत कंदा हूं। ऐं यादि रखो, मदीने जे मीर मिठे मोहम्मद करीम जा परवानो, मेहमान जो ओभर खाइण बि मिठे मोहम्मद जी सुन्नत अथव। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमे पढ़ण वारो असांजो महबूब मोहम्मद अरबी नबियन जो नबी रहमतुल आलमीन तेसी ते मानी न खाईंदो हो जेसी ते मेहमान न अचे तो। या नबियन जी सुन्नत आहे। हज़रत इब्राहिम खलील भी तेसी ते मानी न खाईंदो जेसी ते मेहमान न अचे। हिकिड़े भेरे मुंहिंजो सोनो हबीब मुंहिंजो दिलबर नबी रहमतुल आलमीन घर में वेठा हा। हुज़ूर संजी खिदमत में अम्मा आयशा सिद्दीका मानी खणी आई। मां ढाडे जी मानी नाश्तो तैयार करे मुझे महबूब जी खिदमत में रखई। साईं हे मानी थव पर मूंखे थोड़ो कम आहे, मोकल ॾियो त मां घर जो कमकार करे वठां। का बुहारी ॾियणी हुयसि, को थाम मलणा हुयसि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वेठा हिन इंतज़ार में को अचे त उनखे गॾु मानी खारायां। असां वरी अब ॿारहों ॾिसजा को आयो त नाही। जे आयो त ॾस न ॾींदासीं। जे बाबो तड़ थो करे मतलब मानी न खाराइणी पवे। पाक मोहम्मद मीर ते कलमे पढ़ण वारो, 1.25 लख नबियन जे सरदार मिठे मोहम्मद सां मोहब्बत करण वारो। अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी मां वापस जो अचां त ॾिसां त थाम खाली त खणी अचां। संजन मानी खाई विया हूंदा, थाम त खणी अचां। अम्मा फरमाए थी कपिड़ो जो मथे परे कयां, दस्तरखान जो मथे परे कयां। न भाॼी खाधी अथनि न मानी खाधी अथनि, ईअं ई मानी पई आहे। अम्मा फरमाए थी मां ॾाढी परेशान थी अलाए मुंहिंजो महबूब मूंखां नाराज़ न आहे। जेको नबी नाराज़ नखो अल्लाह नाराज़। ओ मरहूम सरदार अब्दुल गफार खान जे ॻोठ में अचण वारो, जेको रब नाराज़ उन जी हड़ हली वई। अम्मा आयशा सिद्दीका फरमाए थी मां साईं खे चयमि साईं भला मामा का ग़लती थी वई आहे जो मानी न खाधी अथव। फरमाए आयशा तो में ग़लती न आहे। साईं भला मानी पचाइण में का ग़लती थी वई, का लूण मिर्च में ग़लती कमी कोताही थी वई आहे। फरमाए आयशा जीअं तूं पाक आहे, तुंहिंजो खाधो बि पाक आहे, का हिन में ग़लती कान्हे, से पोइ खाधी न अथव। बस अम्मा थी फरमाए मां साईं खे चयुमि साईं फरमाए बसि आयशा छॾ इन ॻाल्हि खे, मानी न थी वई। चइसि छा मसइलो आहे? तबीयत ठीकु न आहे। फरमाए तबीयत बि ठीकु आहे। साईं पोइ मानी छो न खाधी अथव? फरमाए इन इंतज़ार में वेठो हुउमि को मेहमान अचे तो सां गॾिजी मानी खावां। आयशा जे चवें तुंहिंजो मुहम्मद मानी खाए, तूं दस्तरखान ते वेह त मां मेहमान ॻोल्हे अचां। मां तव्हां खां पुछा थो पिया असां मेहमान ॻोल्हण वेंदा आहियूं? नथा ॻाल्हायो कोन था। अब ॻोल्हण वेंदा आहियूं साईं? आयो त ठीकु आहे, न आयो त ख़ैरु आहे। सदके वञा मदीने जे मीर मिठे मोहम्मद जे नाले तां किताबनि में अचे तो गर्मी जी मौसम हुई। पाक नबी इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही मेहमान के ॻोल्हण लाइ निकिता आहिनि। मां हिकिड़े सीरत जे किताब में पढ़ियुमि त मदीने जे मीर 2.5 मैल पंध कयो परे खां ॾिसूं त हिकिड़ो माण्हू पियो अचे पर मौसम गर्मी जी, पर गर्मीअ में हुनखे कंबल वेढ़ियल हो। गर्मीअ में जेको कंबल वेढ़े उहो बीमार या सेहतमंद? हाँ साईं
माण्हू सम्झी वेंदो हे बीमार आहे। असां त बीमार जे छांव में बि हथ न विझंदा आहियूं। हे महबूब मुहम्मद अरबी थी 1.25 लख नबियनि जो सरदार ठही जंहिं नबीअ जे सदके रब जहान जोड़ियो। मुझे महबूब नबी ॾिठो आहे त बीमार पर सोहणे नबी रहमतुल्लाह अलमीन उनखे हकल ॾेई फरमाए ओ कंबल वारा जवान। जियां जो सोहणे नबी खे ॾिठई त भॼण लॻो। नबी से उनजे पोयों डुकंदा डोड़ंदा भॼंदा बि अचनि था, हकला बि ॾींदा पिया अचनि। ओ नौजवान बीह त सही। उहो नौजवान परे खां बीह सॼो पंहिंजो जिस्म ढके अखियूं ज़ाहिर करे हुज़ूर खे चवे थो तूं ॾाढो सहणो आहे, तो जहिड़ो सहणो मां ज़िंदगी में ॾिठो ई न आहे। दिल त घुरे थी तुंहिंजो दीदार करे पंहिंजूं बीमारियूं दूर कयां, पर साईं मूंखे मजबूरी आहे, मूंखे कोढ़ जी बीमारी आहे। दुनिया जे डॉक्टरनि मूंखे लाइलाज करे छॾियो आहे, पर घर जे भातियुनि बि धिका ॾेई मूंखे घर खां ॿाहिरि कढी छॾियो अथनि। मतिलबु मुंहिंजी बीमारी तव्हांखे लॻी न वञे, मुंहिंजे वेझो न अचिजो। साईं जन फरमायो ओ बीमार परेशान न थी, मां हकीम बि आहियां। चओ न सुभान अल्लाह। हुन चयो साईं मां हकीमनि तबीबनि खां लाइलाज थी वञा थो। फरमाए मां हकीम आं, दवा ॾींदो हाँ पर पैसा न वठंदो आं। अहिड़ो हकीम को पने में आहे? नथा ॻाल्हायो। दवा बि ॾींदो आं मुफ़्त में, पैसा बि न वठंदो माई, वरी मानी बि खाराईंदो माई, वरी मानी खाराइण खां पोइ मां तोखे सवारी बि ॾींदुमि, जाथो जो आं त वञी घर वञी पुॼ। हद थी वई न। अहिड़ो को सखी हकीम को डॉक्टर कोन्हे असांजे मुल्क में। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कढ लॻो आयो। साईं फरमायो पंहिंजी दरबार में पहुची फरमाए अबू बकर फरमाए जी साईं, फरमाए जल्दी करे हिन मरीज़ जो इलाज करणो आहे। साईं हुकुम कयो। फरमाए जल्दी कर पाणी जो मट खणी आ। असां जहिड़ो शागिर्द असां जहिड़ो मुरीद हुजे न चवे साईं मट पाणी जो छा कंदो, गिलास चओ जग चओ खणी अचो, हेॾो सारो मट। मुरीद मिठड़े मुहम्मद अरबी जो हो, शागिर्द आमिना जे लाल जो आ। चवनि सुभान अल्लाह, देरी न कई मट खणी आयो। साईं के चई छा हुकुम आहे? फरमाए अबू बकर अॼु तूं कंपाउंडर आ, डॉक्टर मां मुहम्मद अरबी आ। हे पाणी तूं हिन जे जिस्म ते हारींदो वञ, मां मुहम्मद हथ घुमाईंदो थो वञा त शिफ़ा मुंहिंजो अल्लाह ॾींदुसि। अबू बकर साईं चयो साईं हिन जो जिस्म सॼो जीतन में भरियो पियो आहे, कंपाउंडर जो कमु आहे त सफ़ाई उहो कंदो आहे, मूंखे मोकल ॾियो त हिन जो कचिरो गंद साफ़ मां कयां। पाणी तव्हां हारियो। पाण फरमाए त अबू बकर तुंहिंजे हथ ऐं मां मुहम्मद अरबी जे हथ में आसमान ज़मीन जो फ़र्क़ु आहे, तुंहिंजी ड्यूटी आहे पाणी हार, हथ माथो घुमायां त शिफ़ा मुंहिंजो अल्लाह ॾींदो। कलमे वारो अबू बकर साईं फरमाए त हीअं पाणी हारींदो वियुमि, साईं जन हथ हणंदा विया, जाते हथ पुॼंदो वियो पाणी पुॼंदो वियो, अल्लाह उनजे जिस्म खे शिफ़ा ॾेई छॾी। हीअं चंड वांगुरु चमके पियो। कंहिं बि हकीम खां कंहिं बि डॉक्टर खां तव्हां दवा वठो, तव्हांखे फ़ाइदो थिए, पोइ भली तव्हांखे इस्लामाबाद वञिणो पवे बि चवंदो ओॾे वञो। हाणे नबी साईं जे पोयों ठीक जो थी वियो त साईं फरमाए हाली सब्र कर, मानी ठरी न वई हुजे अॻ में मां तोसां वाइदो कयो मानी त मूंसां खा। असां वरी मानी बि उनखे खाराईंदासीं जेको ठीकु ठाक हुजे, जेको गर्मी में पगरियल हुजे उनखे भर सां वेहण ई न ॾींदासीं। असां इहे गैर मुस्लिम खे त वेठो ई न छॾियऊं, हुज़ूर साईं खां पुछियो बि न केरु आहे गैर मुस्लिम हो, साईं जन गॾु विहारे मानी खाराई, हे हुज़ूर जो अख़लाक़ अथई। तॾहिं त क़ुर फरमाए थो इन्नका लाला खुलुक़िन अज़ीम। रब तो फरमाए मुंहिंजो सोना तुंहिंजो अख़लाक़ सभ खां मथे, पंहिंजा त पंहिंजा पर तो मुहम्मद जो अख़लाक़ ॾिसी दुश्मन बि तो मुहम्मद जे दर्जा नौकर बणिजी विया। हे नबी साईं जो अख़लाक़ ॾिसी सालनि जा कटा काफ़र कलमा पढ़ंदा पिया वञनि। हे महबूब मदीने वारे साईं जो अख़लाक़ हो। असां उन महबूब नबी ते कलमो पढ़ियो आहे जेको सभिनी नबियनि जो सरदार आहे। चओ न सुभान अल्लाह। पाक नबी इमामुल अंबिया सां गॾु मानी खाधई। मुंहिंजो सोहणे नबी रहमतुल्लाह अलमीन फरमाए तो सां वाइदो हो सवारी बि तुंहिंजे इंतज़ार में आहे। हाणे सवारी ते चढ़ ॻोठ वञ त रोए पियो, अखियुनि मां ॻोढ़ा पिया वञनि। साईं तो जहिड़े हसीन खे छॾे मां ॻोठ कीअं वञा, महिरबानी करे पंहिंजो तारुफ़ त करायो।
असां जहिड़ो हुजे त तारीफ़ कराइण में देरि न कंदो। मां फिलाणो मौलवी, मां फिलाणो पीर, मां फिलाणो सरदार, मां फिलाणो नवाब आहियां। मदीने जे मीर फरमाए मुंहिंजो तारीफ़ इहो आहे, मां अल्लाह जो आख़िरी नबी मोहम्मद करीम आहियां। चओ न सुभान अल्लाह। मां माण्हुनि खे कलमो पढ़ाईंदो आहियां, कलमे पढ़ाइण खां पोइ उनखे जन्नत जी टिकेट ॾींदो आहियां। उन चयो सोना पोइ देरि न कयो, जल्दी कयो, कलमो पढ़ाए पंजनि मुरीदनि में दाख़िल कयो। कलमो पढ़ंदो यकीनन जन्नती बणिजी वियो। कलमे पढ़ण खां पोइ ईमान जे नज़रनि सां सुहिणे नबी जे चेहरे जी ज़ियारत कई, सहाबी बणिजी वियो। तॾहिं के चवण वारे चयो वो रऊफ़ भी, वो रहीम भी, वो करीम भी, वो कलीम भी, वो फलक पे अर्श मसीर भी, वो ज़मीन पे शाहो फ़कीर भी है उसी का फैज़। जहां में नमाज में अजान में तनवीर ही तनवीर है, मुंह से जो निकले कलमा वो हक की तकरीर है। ये तो सोचती है दिल में दुनिया मुस्तफ़ा को देख कर, कैसा होगा वो मुसम्मिर जिसकी ये तस्वीर है। नबी सोने कलमो पढ़ायोसि। कलमे पढ़ाइण खां पोइ मुंहिंजे साईं फरमायोसि पुट वञ पंहिंजे ॻोठ। चइसि ॻोठ कीअं वञा, मां तव्हांजी ख़िदमत में गुज़ारींदुमि ज़िंदगी। असां जहिड़ो मौलवी हुजे न, चए बा शुक्र थियो ख़लीफ़ो वधी वियो, मिड़े ज़ोर बोर ॾींदो, गाॾी सफ़ा कंदो। ईअं आहे या ग़लति थो ॻाल्हाए? पर नबी से फरमाए मुंहिंजी ख़िदमत जी ज़रूरत कोन्हे, तूं वञ दीन जी ख़िदमत कर, दीन खे आम कर। जल्दी करे मां मुहम्मद तोखे उठड़ी जी सवारी थो ॾियां, न सवारी ते चढ़ी वञी ॻोठ वञी दीन जी दावत पेश कर, कलमे जी दावत वञी ॾे। वो नौजवान जॾहिं उठड़ी ते चढ़ियो आहे त अॻिते न पियो तके, पोइ तके नबी साईं जे चेहरे खे ॾिसंदो बि वञे पियो, रोईंदो बि वञे पियो, पाण खे चवे पियो अलाए मोटी ईंदे, अलाए मरी न वेंदे, वरी अलाए न सुहिणे जो दीदार थींदो ई न थींदो ई। पर ॿुधो ॿुधो ॿुधो, सरदार अब्दुल गफ़ार ख़ान मरहूम रहमतुल्लाह अलैहि उनजी क़बर ते किरोड़े रहमतूं वसाए, छो त अल्हम्दुलिल्लाह उनजी ज़िंदगी में बि मां हिते जलसे में आयो हुउमि। मुवहिद इंसान हो, भलारो माण्हू हो, आलमनि सां मुहबत करण वारो हो। तॾहिं दुनिया में कोन्हे, क़बर में आहे, पर उनजो हिस्सो जारी आहे। खुशकिस्मत आहियो तव्हां बि हिते आया हो। बहरहाल मां अर्ज़ु कयुमि यानी ॻोठ पहुतो, ॻोठ जो पहुतो त ॻोठ वारनि ॾिठो त ही केरु आहे, सुहिणो हसीन, ही चंड वांगुरु चमके पियो। सभु माण्हू फिरी आया, पुछनि था केरु आहे, त उन्हनि खे सुञाणे पियो। के नथा सुञाणियो? चिन्न जे फलाणा तूं मुंहिंजो चाचो आहीं, तूं मुंहिंजो मासात आहीं, तूं मुंहिंजो मामो आहीं, मां जुलेबीब आहियां। जुलेबीब चई हा, जुलेबीब खे त कोढ़ जी बीमारी हो त कॾहिं जो कॾहिं मरी वियो हूंदो, असां हुनखे धिको ॾेई ॻोठ खां कढी आयासीं। रोई करे चई बिल्कुलु फलाणा तूं मूंखे धिको ॾिनो हो, तूं मूंखे दड़का पियो ॾे त बीमारी फैलाए थो, तव्हां मूंखे फलाणे जबल ते धिको ॾियण जी कोशिशि कई, पर रब मूंखे बचायो, ॻोठ खां कढियव। मां त एॾो सुहिणो न आहियां जे डॉक्टर जे हकीम खां दवा वरिती त मूं हकीम छड़ो न आहे, अल्लाह जो आख़िरी नबी मुहम्मद अरबी आहे, एॾो त सुहिणो आहे, एॾो त सुहिणो आहे। हलो त सुहिणे मुहम्मद अरबी ॾे वठी हलाम, उन महबूब हबीब किबरिया जे चेहरे जो दीदार कंदो, रब तव्हांखे रंगे छॾींदो। किताबनि में अचे थो उन ॻोठ मां, इलाइक़नि मां, समन में माण्हू निकिता, मर्द औरतूं निकिता, पहिरें उघाड़े मिठे मुहम्मद जे क़दमनि में किरी कलमो पढ़ंदा जन्नती बणबा पियो वञे। हे अख़लाक हो न। असां कंहिंखे हथ मिलाइण जे लाइ बि तयारु न। मुंहिंजो सुहिणो मुहम्मद अरबी सीने सां लॻाईंदो हो। हिकिड़ो नबी साईं जो सहाबी हो, पथर कुटींदो, जबलनि कुटण जे करे पघर जो निकिरंदो, जिस्म मां बदबू एॾी पैदा थींदी हुई। घर वेंदो हो, घरवारी खे चवंदो हो मुंहिंजी घरवारी मुंहिंजे कपिड़नि में सख़्तु बदबू थी विया, जल्दी कर कपिड़ा लाहे ॾियां, मुंहिंजा कपिड़ा त धो। घरवारी चवे ग़रीब मिसकीन घर में ही अंगोछड़ो ॿधी वेहे, मां कपिड़ा धोवां, वरी उहो पाए, वरी ॿिए ॾींहुं मज़दूरी ते वञे, वरी मोटी अचे, वरी लाहे ॾे। हिकु ॾींहुं उहो सहाबी रस्ते सां पियो अचे, हेॾो 1.25 लख नबियनि जो सरदार बि अचे पियो। पाक नबी जे नज़र हिन सहाबी जी पई, पघरनि में जिस्म छल हो। चए मत मदीने जे मीर मिठे मुहम्मद अरबी खे मुंहिंजो बदबू वारो पघर न लॻे। साबी फरमाए तो माई सईद में हलियो वियुमि, मुंहिंजे सुहिणे हबीब मुंहिंजे दिलबर नबी जी नज़र पइजी वई। साईं सॾु फरमाए पुट काॾे थो लिके? चवे तो हाज़ुर मुंहिंजा साईं मां लिका नथो। साईं फरमाए हेॾे आ। साबी फरमाए तो मां निकितुमि ॿाहिरि, मां दिलि में सोचियुमि त साईं खे हथ मिलाईंदुमि, मत मुंहिंजो बदबू वारो पघर मुंहिंजे साईं खे न लॻे।
साहबी फरमाए तो हथ ईअं ड्रिघो कयुमि नबी से पकड़े मूंखे सीने सां लॻायो साहबी फरमाए तो जीअं साईंअ जो सीनो लॻंदो वियो मुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू शुरू थी वई अञा बि सुभान अल्लाह न आहे खुदा जो कसम आहे दुनिया जूं ख़ुशबू हिकिड़े पासे मिठे मोहम्मद अरबी जो पघर जो फुड़ो जंहिंखे मिली वियो ज़िंदगी गुज़री वई उनजे घरनि मां ख़ुशबू न वई पाक नबी इमामुल अंबिया जे भाकुर पाइण खां पोइ साहबी फरमाए तो एॾो त मुंहिंजे जिस्म में ख़ुशबू थी वई घर जो पहुतुमि त मुंहिंजी घरवारी मूंखे चवण लॻी मुंहिंजा मुड़ुस कहिड़े मुल्क जो अतरु कहिड़े मुल्क जी ख़ुशबू आई थी साहबी फरमाए तो मुंहिंजी राणी कंहिं बि मुल्क जो अतरु कंहिं बि मुल्क जी ख़ुशबू न आहे अतरु वारे मोहम्मद करीम सां भाकुर पाए आयो आहियां तड़ी शायर चवे तो ऐसी खुशबू किसी फूल में नहीं है जैसी खुशबू मोहम्मद के पसीने में है ये तो हुब्बे अहमद अज़ल ही से सीने में है मैं यहाँ हूँ मेरा दिल मदीने में है बेसहारा न समझे ज़माना हमें हम गरीबों का आका मदीने में है गणती उहो करे जेको बेवारस हुजे असांजी वारसी मिठो मोहम्मद अरबी कंदो इंशाअल्लाह असांजो बुॾड़ बेड़ो तरी पवंदो जो जहन्नम खां बची जन्नत हलिया वेंदासीं असांजे नबीअ जो पघर जो साहबी फरमाए थो पाक नबी जो पघर जो लॻो सॼी ज़िंदगी गुज़री वई कपिड़ा मुंहिंजा ॻरी खपी विया पर कपिड़नि मां ख़ुशबू न वई पर जिस्म मां बि ख़ुशबू न वई नबी साईं जो सहाबी हो चओ न सुभान अल्लाह पाक मोहम्मद अरबी जो परवानो हो सईद नाले पर मैं मूंखे 4 घरवारियूं घणियूं साहबी फरमाए तो मूंखे 4 घरवारियूं जे माण्हू खे 4 घरवारियूं हुजनि उन खां पुछा कर त छेड़ो नथो निभाए सघे हिकिड़ो पे मूंखे चए मौलवी साहब 2 घरवारियूं वरतियूं आहिनि पर रहण जहिड़ो न थिए मां घर न रहंदो आहे दोस्त आहे मुंहिंजे सखर में रहंदो आहे पोइ मूंखे चवंदो आहे साईं महिरबानी कयो जलसनि ते मूंखे खणी वञो वरी जॾहिं कॾहिं खणी वञांसि त फ़ोन ई हला हुजे त का माई चवेसि काॾे का चवेसि काॾे जैसे वैल में फाथो हो सहाबी हो ऐं औरतुनि में साड़ जी हसद जी बीमारी आहे साहबी फरमाए तो घर जे दरवाज़े ते पहुता त क़िस्म क़िस्म जो अतुर हणी हर हिकु घरवारी मुंहिंजे दर ते बीठी हो हुन कमरे ते जे मावारी खुशबू मणेसि माॾे अचे हो चवे माॾे अचे ये ते केतिरा माण्हू वेठा हो सभु खुशबू हणी वियनि पर हिकिड़ो आला खुशबू हणी अचे समूरनि खे लटे वेंदो सभु को तकींदो वाह जो खुशबू आहे काथों जी खुशबू आहे साहबी फरमाए थो मां घर जो दर टपंदो वेंदो हुउमि उन्हनि जे जिस्म मां खुशबू ख़तमु थी वेंदी हुई मुंहिंजे जिस्म मां कुदरती खुशबू महकंदी साहबी फरमाए तो मूंखे घरवारियूं चवण लॻियूं सईद असां ज़िंदगी में तुंहिंजूं घरवारियूं तोखे खुशबू हणंदे ॾिठो न आहे तुंहिंजे जिस्म में सदाई खुशबू हूंदी आहे ॻाल्हि छा आहे साहबी फरमाए तो वल्लाह मां ज़िंदगी में कॾहिं खुशबू न हई आहे भले मुंहिंजी मिठी अम्मा ॻाल्हि कंदी आहे मूंखे उरड़ी जी बीमारी निकिरी पई हुई अम्मा पाक मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में खणी वई मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी नबियनि जे सरदार नबी पंहिंजी लवा मुबारक कढी मुंहिंजे जिस्म ते मली उन ॾींहं खां वठी बीमारी त अलाए काॾे वई पर खुशबू मुंहिंजे जिस्म जी जान ई नथी छॾे ए हुज़ूर संजे वात मुबारक वारो पाणी बि खुशबू वारो चओ न सुभान अल्लाह पघर भी खुशबू वारो ऐं मिठे मोहम्मद जो शहर भी ॻाल्हायो तो मां जल्दी ख़त्म कयां पाक मोहम्मद अरबी जो शहर भी चो शान खुशबू सां नवाज़िल चो न सुभान अल्लाह अॼु अल्हम्दुलिल्लाह पाक मोहम्मद अरबी जा आशिक़ इन मदरसे जी दस्तार बंदी जो जलसो थो थिए जिन में मासूम नौजवाननि नौनिहालनि शहज़ादनि बचड़नि जी दस्तार थींदी खुश नसीब उहे माण्हू जिन जा बच्चा हाफ़िज़ ऐं कारी ऐं आलिम बणिया माण्हू कावड़िया वेठा आहिनि त मुल्हनि मुल्क विञायो आहे चपे चपे ते मदरसा खोलिया अथनि मदरसनि वारनि में तव्हांखे नुक़सानु पियो आहे अब ॻाल्हायो त सही जेके भला फ़ाइदो था सम्झो उहे त ॿई हथ मथे खणो माशाअल्लाह सभु खे फ़ाइदो नज़र थो अचे अल्लाह जी महिरबानी सां मदरसनि में तहां सां छोकरा केड़ा ॾिना आहिनि ॾिना उहे अथनि जेके गबी जेके स्कूल न पढ़िया कॉलेज न पढ़िया टेहन मुलनि जी गंध में मंडा टुंडा अंधा माज़ूर असांखे ॾिनऊं पर असांजे मदरसनि वारनि महिनत करे तव्हांखे हीरा बणाए ॾिनऊं चओ न सुभान अल्लाह कारी मोहम्मद अली मदनी शिकारपुर वारो अखियुनि खां नाबीन हो अवा हुयो या न हुयो
या मदरसन की मेहनत हुई जो मदरसे में पढ़ियो पूरी दुनिया में उनजो नालो रोशन अरब मुल्क में भी उनजा शागिर्द पिया पढ़ाइनि अज दुनिया में कोने कबर में पियो आहे भी कबर ते रहमत जो मींहुं थो वसेस मां दुआ करण आयो आहियां त अल्लाह तबारक व तआला अहिड़ी पोख पोसां खो पोखराए जो मरण खां पोइ क़यामत ते तो असांजे लाइ सदको जारी हुजे इहा पोख अथव ही मदरसो इहा पोख थी बच्चो क़ुरान जो हाफ़िज़ छॾे वई आलिम छॾे वई तूं मरी कबर में पियो हूंदे बच्चो क़ुरान पियो पढ़ंदे रहमत जो मींहुं पियो वसंदे औलाद के कुरान पढ़ायो मां भी तजुर्बो किया पूरी दुनिया था घुमाऊं स्कूली छोकरा सुबह जो 8 बजे तैयार थी तड़फुलेल करे अंग्रेज वारी पैंट पतलून पाए पो कॉलेज स्कूल वेंदा आहिनि मदरसन जा तालिब इन्हनि खे उस्ताद असुर जो उथारींदा आहिनि छो त इन टाइम ते दिमाग़ फ्रेश हूंदो आहे पोइ क़ुरान हथ में अथनि पोइ वज़ू करनि था वीचारे खे थधो पानी मिलियो भी ठीक गरम मिलियो भी पानी ठीक गर्मी सर्दी में वेठा क़ुरान था पढ़नि जिनके क़ुरान पढ़ण जे करे रब असांजे मुल्क तो अज़ाब ऐं ॾमर हटायूं वेठो अथव ईअं आहे अलाए मां ग़लति थो ॻाल्हायां मां अल्लाह जो कसम खणी हिन क़ुरान जे अॻियां चवां थो दुनिया वारियूं डिग्रियूं मरण खां पोइ हिते धूड़ पियो पाईंदव क़ुरान वारी डिग्री कबर में भी गॾु हलंदव अज उन्हनि शहजादनि जी दस्तार आलिम सगोरा बुजुर्ग कराईंदा किराड़े मुबारक उन्हनि जे पीउ मां खे ॾियां थो जिन पंहिंजनि बच्चनि खे क़ुरान पढ़ायो खुदा जो कसम आहे जे जीअरा आहिनि भी रहमतूं बरकतुनि खां ख़ाली न आहिनि जे मरी कबर में पुॻा त कबर ते भी रहमत जो मींहुं पियो वसंदो रख क़ुरान सां यारी त तोखे मिले जन्नत जी रहदारी चेतो ए कुरान नूरानी शीशा जड़ा सीधा राह दिखावे जो पढ़े ते अमल करे ओ त सीधा जन्नत जावे चेतो कदर पानी दा मछली जाने या ते जानिन मुर्गा भी कदर कुरान दा अहमद जाने या ते जानिन असहाबी चेतो कदर कुरान दा की जानिन दुनियादार नबी ने कदर उना को पुछ जड़े सुते शहर मदीने कदर पुछा कर त साहबा अहल बैत खां पुछा कर खुदा जो कसम आहे असांजे देवबंदनि जे मदरसन में क़ुरान ऐं हदीस पढ़ाई वञे थी चओ न सुभान अल्लाह असांजे आलमन वॾी मेहनत कई जो हे मुवहिद जमात तव्हांजे बच्चन जे सीनन में तौहीद जो रंग भरियो आहे बाक़ी तव्हां जाॾे बि वेंदो माण्हू के कबरनि जा पुजारी के झंडनि जा के कंडनि जा पुजारी पर मुवहिद कलमे वारा जो हिकु ख़ुदा खे मञण वारा थी अब कहिड़ा कहिड़ा रब खे मञण वारा हो हे क़ुरान जा आशिक़ आया आहिनि चओ न सुभान अल्लाह पोइ मां छो न चवां दिल भर देवबंद आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया थई आशिक़ तड़पी पवनि सुभान अल्लाह ई नथी निकिरनि या त हे या त मूंखे लॻे थो सभु सुबुह सुबुह सां गीहु खाई आया आहिनि दिल भर देवबंद आलिम अॼु क़ुरान ॿुधाइण आया थई शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइण आया थई शुक्र कर जो हाले जी शरीफ जे बुजुर्गनि मेहनत कई अल्लाह जे वलियन तो असांजे सीनन ते तौहीद जो बिज छटियो पर के बदनसीब रहिजी विया आहिनि मां दुआ थो कयां त अल्लाह असांखे तौहीद सां नवाज़े मां छो न चवां तौहीद की अमानत सीनों में है हमारे आसान नहीं मिटाना नामो निशान हमारा के तो माली दा कमे पानी पावण अते भर भर मशका पावे बस कमे मेरे अल्लाह दा फल लावे या न लावे के तो मतलब ला इलाहा इल्लल्लाह दा हिको वाहिद ला शरीक नाल जुबान दे इकरार की तुई नहीं थी दिल दी तस्दीक के तो दूर वालिया नो रोज पुकारी दितई छोड़ जड़ा नजदीक सब गुनाह मिटवे सनी खाकी नहीं मिटनी शिरक दिली के शिरक बुरो अमल थी शिरक गद्दारी थी गद्दार के तू न बख्शींदो आ त रब गद्दार के कीअं बख्शींदो पोइ सां रब सां गद्दारी न कजो जे रब पैदा कयो थो जे रब खारायो थो जेको पीआरे वठो जेको पुट ॾे वठो न्याणियूं ॾे वठो वरी अल्लाह जो नालो थो हुन सां कंहिंखे शरीक न कजो अकेलो वहदहु ला शरीक
मां तव्हां खां पुछा थो कयां असांखे हक़ जे वलियनि जमियत उलमा इस्लाम जे बुज़ुर्गनि इहो ई सबक़ु ॾिनो आहे त घुरणो कंहिंखो आहे सभु नथा ॻाल्हायो कंहिंखो तॾहिं चए थो दिल भर जो बंद आलिम अॼु क़ुरान ॿुधाइणो आया थई शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई चेथो ॿुधो ॿुधो क़ुरान हदीस ऐं ज़ोर जी मेंदी नाहे ॿुधो त सही न ज़ोर ज़बरदस्ती नाहे ॿुधो त सही हे वेठा झलनि था बाबा हेॾे न वञो हेॾे न वञो हे वहाबियुनि जो जलसो अथव असां कंहिंखे झलियूं छो असां वटि सौदो खोटो नाहे असां वटि सचो सौदो क़ुरान वारो आहे हले उहो वटि जंहिं वटि खोटो सामान हुजे न असां वटि सचो सौदो क़ुरान वारो आहे चओ न सुभान अल्लाह हे देवबंदियुनि वटि क़ुरान हूंदो या मिठे मुहम्मद अरबी जो फरमान हूंदो चओ न सुभान अल्लाह चए थो ॿुधो ॿुधो क़ुरान हदीस ऐं ज़ोर जी मेंदी नाहे हक़ो ई नाहक पधरो थींदो क़ुरान ॿुधणु सुन आहे रहमत जो थो मींहुं वसे है रहमत जो थो मींहुं वसे इहो वंडो विरहाइणो आया थई दिल भर जो बंद आलिम अॼु क़ुरान ॿुधाइणो आया थई शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई वरी पुछण के पीरन खां झलींदा आहिनि यार कसम थो अलाह जो असां झलियो आहे नथा ॻाल्हायो सभु नथा ॻाल्हायो माना पक न अथव न असां कॾहिं बि कंहिंखे न झलियो आहे एतिरो असां झलियो आहे त वञो सदाई पर बच्चा न रोलियो घर वारियूं न वठी वञो मुजावर निभागा ठही गैरत बि खसी हुई ईमान त हलियो वेंदो पर गैरत ते हमिलो कंदो पोइ चवंदो अबा 7 सूमर रहाए पोइ मजबूर माण्हू पोइ 7 सूमर बचड़नि सुधो उते वैरान पियो आहे मां दुआ करणु आयो आहियां त अलाह असांखे अहिड़नि वलियनि बुज़ुर्गनि खां बि बचाए जेके असांखे उते दरगाहुनि ते पिनाइनि चओ असां हिकु रब खां पिनंदा आहियूं कंहिंखां घुरंदा आहियो ॻाल्हायो त सही न वलियनि कंहिंखो घुरियो नबियनि कंहिंखो घुरियो 1.25 लख नबियनि जे सरदार कंहिंखो घुरियो चओ असां बि रब खां घुरंदासीं तॾहिं बुज़ुर्ग चवे थो कोन झलनि था पीरनि खां पर रीत शरैया हलणी बख़्श पढ़ी क़ुरान तिन खे ओ अदा बख़्श पढ़ी क़ुरान तिन खे ध्यान छिकाइणो आया थई दिल भर जो बंद आलिम अॼु क़ुरान ॿुधाइणो आया थई शिरक कुफर खां दूर करे ईमान बचाइणो आया थई ओॾे भेटाई छा थो चवे चए थो तूं ख़ालिक तूं मालिक तूं ख़ालिक तूं मालिक तोखे चारो नाहे चवण जो वसंदड़ शहर वीरान करी जे वसाई त वाहण चए थो किन खे पाली पालिकनि में किन खां पीहाई पाहण किन खे दामन ॾे दमड़ीअ जी किन खे माया ॾे मणो चए थो किन खे ॿिए कन बख़्शे बकरीअ जी किन खे धणी ॾिए तूं धणो चए थो तेलाहूं ताहण था ॾकन लिंग लतीफ़ जा जिते वली था ॾिजनि गौस था ॾिजनि कुतुब था ॾिजनि हिन जे कन ते जूं बि नथी रिंगे घुरिजे उन खां जेको पूरी दुनिया जो मुश्किल कुशा अल्लाह सो अल्हम्दुलिल्लाह हे अल्लाह जो तव्हां ते वॾो एहसान आहे जो तौहीद परस्तनि जो ही मदरसो अथव हक़ जे आलमनि जो मदरसो अथव हे जमियत उलमा इस्लाम जे ख़िदमत करण वारनि मां हे बि मदरसो दाख़िल अथव हे वलियनि अल्लाह जे प्यारनि माण्हुनि जा ते क़दम लॻा अथव अखियुनि पुटनि खां पोइ जेकॾहिं हक़ जे आलमनि सां प्यार कंदे क़बर न हूंदी क़बर जन्नत जो घर बणिजी वेंदव अल्हम्दुलिल्लाह साईं जन बि त वेठा आहिनि साईं जो बयान थींदो न साईं गुलामुल्लाह शफ़ीक़ आहिनि साईं अब्दुल समद हाले जी शरीफ़ वारनि जा जिगर गोशा पुट जिगर जा टुकड़ा आहिनि चओ न सुभान अल्लाह दिलि बि माशाअल्लाह वॾी अथनि पंहिंजो टाइम वरी मूंखे ऐं मौलाना शोएब अहमद ॿुधायो त राति बि आया इहा त मुहबत आहे न अलाह करे वरी कॾहिं साईं ॾे साईं असां ॾे बि अचे मां दुआ थो कयां त अल्लाह हिननि बुज़ुर्गनि जा पेर असांजे घरनि ते लॻनि छो त असां वलियनि खे मञण वारा हूं वली उन खे मञींदा हूं जंहिंजे सीने में क़ुरान ज़ुबान में मिठे मुहम्मद जो फरमान हो वली उन खे मञींदा हूं जेको रब सां मिलाए जेको रब खां डोड़े जो वली न आहे तो अल्लाह जे रसूल जे दीन जो दुश्मन आहे तो असां इन्हनि वलियनि जा नौकर
तॾहिं शाह साहब बि फरमाए थो हल त उन्हनि सां हल जेके हली ॼाणी सुभाणे अलाह ई नथा कयो यार मूंखे लॻे थो थकी पिया हूं हल त उन्हनि सां हल जेके हली ॼाणनि उन्हनि सां न हल मत हली हाल विञाइनि चए थो वेह त उन्हनि सां वेहो जेके वेही ॼाणनि उन्हनि सां न वेहो मत वेही वक़्तु विञाइनि चए थो और त उन्हनि सां और जेके ओरे ॼाणनि उन्हनि सां न और मत ओरींदे ओरे रहिजी वञे चए थो कख सड़े पन सड़े सड़े साओ गाहु जिन रिझायो अल्लाह तो न चए तिन खे जिन रब खे रिझायो अल्लाह हुननि जा मक़ाम ई मथे करे छॾिया मां दुआ करण आयो हाँ अल्लाह मिठे नबीअ जो सचो आशिक़ करे बसि मां पंहिंजे वाइज़ खे ख़तमु कंदुमि हे मुंहिंजो सफ़र जो साथी नात ख़्वाना सोहिणे नबी जो आशिक़ आहे हिकिड़ो गज़ल पढ़ाईंदोमांसि पढ़ायांसि या थकी पिया हो साईं शोएब अहमद मोकल त आहे न